छो आयो ॿियो जुमो को ॿार ठारायो तू कोने मां आयुमि तो तुंहिंजो दुकान बंदि हुयो। अरे मां तुंहिंजे लाइ छा छा न कयो हाँ तुंहिंजी हिकिड़ी फोन ते अलाए केतिरा मां कस्टमर उथारे छॾींदो ऐं तूं मूंसां धोखो कयो। मां बि तो केॾा ई पैर वरी दो वारनि जो मुंहिंजी इहा कैंची हाणे ॿियनि जे वारनि ते हिरी वई आहे। हाणे मां तुंहिंजा वार न ठाहींदुसि ई न कर न ठाहींदुसि तुंहिंजा वार। तुंहिंजा तूं वञी सघीं थो वञी सघीं मां तो 1000 रुपया फेशियल भी कराने आयो। अॼु से वरी मालिश भी कराई दे। जी चाहता है गले से लगा मूंखे गलती थी महिरबानी कंदमी है। खैर खैर को मसलो कोन्हे हल मां तुंहिंजी ॾाढी ठाहियां। अरे हल ॾाढी